अस्सलामुअलैकुम नाज़रीन, स्पेशल ट्रांसमिशन में एक भेरो ॿीहर भलीकार जेका सूरत हाल हिन वक़्त नज़र अची रही आहे। पंजाब में ख़ासि तौर ते उते जेको इजलास थियो अपोज़िशन जो उनजो रीज़न इहो ई हो। जेको इजलास अॼु पंजाब असेंबली में थियणो हो उन खां जवाबु ॾिनो वियो ऐं चौधरी परवेज़ इलाही पारां इहे ऑर्डर्स ॾिना विया त उते इजलास नथो थी सघे, जंहिंखां पोइ पंजाब असेंबली जे सेक्रेटरी पारां बाज़ाब्तो तौर ते अपोज़िशन खे इहो ॿुधायो वियो त पंजाब असेंबली जी मरमत हले पई। हिकु मरमत असां ॾिठीसीं क़ौमी असेंबली में ऐं पंजाब असेंबली में अॼु उनजो बहानो कयो पियो वञे। मुसलसिल जेके वायलेशन्स थियनि पियूं उन बाबति पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे एजाज़ महर साहब, सीनियर सहाफ़ी ऐं तजनिगार आहिनि। मूंसां गॾु स्टूडियो में शकील सुमरो साहब बि मौजूदु आहिनि। एजाज़ साहब, अव्हां खां शुरूआत कंदासीं। सर, जेका ही सूरत हाल असांखे नज़र अचे पई आचर ॾियारे खां जेको असां माहौल ॾिसूं पिया, मुसलसल हुकूमत सीरीज़ में कॉन्स्टिट्यूशन जी वायलेशन करे पई ऐं उहो सिलसिलो हिन वक़्त ताईं जारी आहे। अव्हां छा पिया सम्झो ही सभु कुझु जेको हिन वक़्तु थिए पियो उहो स्क्रिप्टेड आहे या उन पुठियां के धुरियूं अव्हांखे नज़र अचनि पियूं या ही हिकु शख़्स जी अना आहे जेको असां हिन वक़्तु ॾिसूं पिया? न, मुझे ख्याल है अज ॾींहं ताईं पाकिस्तान में सियासी धुरनि खे कॾहिं बि अहिड़े क़िस्म जो मैदान न मिलियो आहे त पोइ हिकिड़ो शख़्स जेको इस्तीफ़ा ॾेई चुको हुजे उन खां पोइ प्रोटोकॉल वठे ऐं सभु जेको आहे त पंहिंजा ज़रिया इस्तेमालु करे ऐं अहिड़े तरीक़े सां इक़्तिदार ऐं हुकूमत खां ॿाहिरि रहंदे बि अहिड़े क़िस्म जो इन्फ्लुएंस यूज़ करे सघे। इहा शइ इंडिकेट थी करे त पाकिस्तान जे रियासती इदारनि में मसइलो आहे ऐं उन्हनि में बि लॻे थो त जेको आहे त कंहिं ॻाल्हि ते इत्तेफ़ाक़ न पियो थिए या जेका शइ ॾिसूं था त आरिफ अलवी साहब जेको आहे त उहो चवे थो त ज़ुबानी कलामी इमरान ख़ान साहब कंटिन्यू कंदो नए वज़ीर आज़म ताईं, जंहिंजी आइन में का गुंजाइश कोन्हे, कानून में का गुंजाइश कोन्हे। कैबिनेट डिवीजन जेको आहे उहो नोटिफिकेशन थी करे त हीअ सीज़ टू ऑफिस विद इमीडिएट इफेक्ट। तो उनजे बावजूद भी ये शयूं अञा ताईं मुंझियल हुजण हिकिड़े कमज़ोर रियासत जो तासुर पियो वञे। सॼी दुनिया में पाकिस्तान जी जेको आहे उहा जॻह असांजी पई थिए त हिकिड़ो न्यूक्लियर पावर कंट्री उनजे पावर कॉरिडोर्स में एतिरो भौचाल मतल आहे त उनखे हैंडल करण जे लाइ जेके आहिनि ज़िम्मेवार रियासत जा इदारा उहे अॻिते न पिया अचनि या को फ़ैसिलो न पिया वठनि या इहे शयूं त इलाहिनि अफ़वाहनि खे जनम ॾींदियूं त आया उते इख़्तिलाफ़ आहिनि, छा मसइलो आहे, ग्रुपिंग आहे या को अहिड़ो मामिलो आहे। त इहे स्मूथ सेलिंग न थियण जेको आहे ऐं उन में एतिरी कंहिं सिविलियन जी इन्वॉल्वमेंट सिर्फ़ु जेको आहे हुजे, इहा ॻाल्हि सम्झ खां बालातर आहे। ऐं ही इत्तेफ़ाक़ सां जेको आहे त असांजे मुल्क में वरी मुश्किल सां जॾहिं का जमहूरी पार्टी अचे थी या जमहूरियत जो हिकिड़ो तसलसल शुरू थिए थो त उन महिल अहिड़े क़िस्म जूं शयूं जॾहिं थींदियूं त डेफिनेटली कि उनजो तासुर सॼी दुनिया में सुठो कोन वेंदो ऐं पाकिस्तान बि उन बनाना स्टेट्स जे हुन में ॻणियो वेंदो। हाइब्रिड डेमोक्रेसी जहिड़ा टर्म अॻु में ई पाकिस्तान जे लाइ इस्तेमालु थींदा रहिया। त मुंहिंजो ख़्याल आहे त वंस फॉर ऑल सभिनी पाकिस्तान जे स्टेक होल्डर्स खे गॾिजी सोचणु घुरिजे ऐं हिकिड़ो पंहिंजे पंहिंजे आइनी हदुनि में रहंदे ऐं जेके इदारा आहिनि उन्हनि खे पंहिंजो कमु करणु ॾिनो वञे। शकील साहब, मसइलो बिल्कुलु सर, बिल्कुलु सर, बिल्कुलु। शकील साहब, अव्हां कीअं पिया ॾिसो जेका सूरत हाल नज़र अचे पई, जीअं एजाज़ साहब बि ॿुधायो, ज़ाहिरा जेके सॼे मुल्क जा तक़रीबन साञावंद आहिनि उन्हनि जी इहा ई राय आहे त आइन ते अमल दरामद थी तॾहिं ही रियासत हली सघे थी। पर असां ॾिसूं था अॼु चोथों ॾींहुं आहे मुसलसिल हिकु अहम उहिदे ते वेठल जॾहिं वज़ीर आज़म उनजी ख़िलाफ़ वर्ज़ी करे, सदर ख़िलाफ़ वर्ज़ी करे, क़ौमी असेंबली जो डिप्टी स्पीकर ख़िलाफ़ वर्ज़ी करे, इवन जेको कानून वारो वज़ीर हो उतां खां ही सीरीज़ असांखे शुरू थींदे नज़र अचे त पोइ आम माण्हू ताईं कहिड़ो तासुर वञे थो त हिन मुल्क में आइन मौजूद बि आहे न आहे, जंग जो कानून आहे या अहिड़े क़िस्म जा जेके फ़ैसिला खयां था वञनि मुसलसिल, अव्हां सम्झो पिया त इनखे हिते ई बंदि करण जी ज़रूरत आहे ऐं एतिरो स्पेस मिलण जा कारण कहिड़ा आहिनि? एजाज़ साहब बिल्कुलु सही चयो त असांखे रिफ्ट नज़र अचे थी ऐं उनजो इम्प्रेशन इन सेंस में आहे त तव्हां ॾिठो त लाहौर में अॼु जेको तमाशो थियो आहे, असेंबली खे तालाबंदी, मक़ामी होटल में अलामती इजलास घुरायो पियो वञे ऐं मरियम नवाज़ बि उते मौजूदु आहे
इस्लामाबाद जे अंदरि फवाद चौधरी ऐं जेको मतिउल्ला जान वारो आहे उहो बि को सुठो तासुर न आहे। ऐं हिन वक़्तु 100 खां वधीक जीअं पाण पहिरें बि ज़िक्र कयो त हिकिड़ो ख़त लिखियो वियो आहे त लॉ ऑफ नेसेसिटी जेका आहे नज़रिया ज़रूरत उनखे दफ़न कयो वञे। त हीउ जेको डिले टैक्टिस आहे त उहो उन मां इहो इम्प्रेशन अचे थो पियो त किथे पूरो जेको सिस्टम आहे उनखे कोशिशि कई पई वञे त कॉन्स्टिट्यूशन खे जेको आहे उहो टारगेट तज़दीक जो निशानो बणायो पियो वञे। मुख़्तलिफ़ जेके आहिनि तजिए निगार चवनि था त को फार्मूलो अचिणो आहे, उहो फार्मूलो केरु तय करे पियो। पहिरें इहो चयो वियो त एम्पायर जेको आहे न्यूट्रल थी चुको आहे, पोइ चयो वियो त एम्पायर जेका आहे पंहिंजी साइड तब्दील कई आहे। हिन वक़्तु सॼे जीअं जगरसाई थिए थी पई त इन क़िस्म जो हीउ जेको लका हले थो कुझु ॾींहंनि खां, त मां सम्झां थो उनजो हल हिकिड़ो ई ऑप्शन आहे त कॉन्स्टिट्यूशन असां वटि मौजूदु आहे, कॉन्स्टिट्यूशन खे फॉलो कयो वञे। डिले टैक्टिस जेको आहे अञा वधीक जेको आहे हीउ पूरो मुल्क छा रियासत जे लाइ बि नुक़सानकार थींदो, इन करे इन क़िस्म जी एक्सरसाइज़ खां अवॉइड कयो वञे। माज़ी में जेके असां तजुर्बा कया आहिनि इन क़िस्म जा, उन्हनि तजुर्बनि मां असांखे लेसन लर्न करणु खपे। ऐं जीअं असां बार बार डिस्कस कंदा रहिया आहियूं ऐं सुप्रीम कोर्ट जे जेको आहे उहो सब जुडिस आहे, असां हुनजे नथा ॻाल्हाए सघूं। जजमेंट ईंदी पोइ उन ते जजमेंट ते असां ॻाल्हाए सघंदासूं। पर माज़ी जा अहिड़ा खोड़ सारा जेके फ़ैसिला आहिनि जेके ग़ैर आइनी तौर ते जेके आहे उहे उन ग़ैर आइनी अमल जो मुर्तकिब थिया आहे, उनजो पोइ ॾिठो त मुल्क कीअं भोॻियो आहे। हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त न रुॻो आइनी बहरान पर सियासी पॉलिटिकल अनस्टेबिलिटी आहे। इकनॉमिकल सूरत हाल अञा वधीक जेका आहे उहा क्रिटिकल फेज़ में दाख़िल थींदी। इन करे पॉलिटिकल जेके फोर्सिस आहिनि हिन वक़्तु ताईं पाण इहो डिस्कस कंदा रहिया आहियूं त अञा ताईं उहो कॉन्स्टिट्यूशनल आइनी हुन में फ्रेम जे अंदरि मौजूदु आहिनि। पर जुमे ते जीअं मौलाना फज़लुर रहमान कॉल ॾिनी आहे, अॼु मरियम नवाज़ जेको आहे रैली जी शिकिल में पहुती आहे, त हिकिड़ी हद ताईं पॉलिटिकल फोर्सिस उहे ॾिसंदा जेकॾहिं उहो डिले टैक्टिस आहे त पोइ मां सम्झां थो त हीउ पॉलिटिकल मूवमेंटम मूंखे ठहंदे नज़र अचे थो पियो। इहो एतिरो ईज़ी न आहे जो इमरान ख़ान अकेलो शख़्स जेको आहे हिन पूरे सिस्टम खे जेको आहे उहे लपेटे छॾे, केर बि उनजे पोयां आहे। जेकॾहिं किथे रिफ्ट बि आहे त मां सम्झां थो त कॉन्स्टिट्यूशन मौजूदु आहे, कॉन्स्टिट्यूशन खे उन ते अमल दरामद मुकमल तौर ते थियणु घुरिजे। जी एजाज़ साहब, अवां ॿुधाए जो ज़ाहिर पाकिस्तान जो माज़ी इन क़िस्म जो रहियो आहे, जीअं शकील साहब ज़िक्र कयो आहे त हिकिड़े माण्हू जेको बज़ाहिर असांखे फेस हिन वक़्तु इमरान ख़ान जी सूरत में नज़र अचे पियो, ॿिए पासे पॉलिटिकल मोमेंटम ठहंदे बि हिन वक़्तु नज़र अचे पियो। पर अवां छा पिया सम्झो जेका अपोज़िशन जी मूव हुई ख़ासि तौर ते वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जी, उन में अपोज़िशन बार बार इहो ॿुधाए पई त हुननि जेके पहिरीं कोशिशि इहा करणी हुई त हू चूंडुनि जे लाइ शफ़ाफ़ निज़ाम ते कुझु तरमीमूं कनि हा, उनखां पोइ कुझु ॿिया मामला हुआ जंहिंखां पोइ इलेक्शन तरफ़ मामिलो वञे हा। पर जेका हिन वक़्तु असांखे सूरत हाल नज़र अचे थी, छा सम्झो पिया त हिन वक़्तु जिते असांखे हिकु पासे सभु धुरियूं नज़र अचनि थियूं, ॿिए पासे इमरान ख़ान नज़र अचे थो, त इहो आसानी सां ईअं ई सिस्टम हलंदो जीअं हू चाहींदा, या जे निज़ाम जी ॻाल्हि थिए पई सदारती निज़ाम जो बि बहस असां ॾिसूं पिया 2 सालनि खां, उनजो कॾहिं न कॾहिं नालो PTI जे माण्हुनि जे वाताई निकिरी वेंदो आहे, त उन जी ॻाल्हि थिए पई त उहो हिकु जेका पार्टी असांखे नज़र अचे पई उन तहत ई मामिलो अॻिते वधी सघे थो। ॾिसो, सदारती मुल्क ही अफोर्ड नथो करे सघे ऐं हिन जा सदारती निज़ाम छा आहे। ॻाल्हि इहा आहे त जॾहिं अयूब ख़ान इक़्तिदार संभालियो त सॼा पावर सदर वटि हुया, उन खां पोइ ज़ियाउलत जॾहिं इक़्तिदार संभालियो, यहिया इक़्तिदार संभालियो, मुशर्रफ आयो इक़्तिदार में, इनडायरेक्टली त इन्हनि इदारनि जा रहिया आहिनि असर रसूख पाकिस्तान जे सियासी निज़ाम ते। पर जॾहिं हू सिधी तरह पाण इक़्तिदार में अची ऐं सभु कुझु कंदा रहिया आहिनि त उन में कहिड़ी शइ जेको आहे पाकिस्तान जे लाइ बहितर थी आहे। त इहे बि नज़रिया ज़रूरत तहत आया, उन्हनि खे अदालतुनि जस्टिफिकेशन ॾिनी ऐं इहो सॼो हीअ जेका गेम थी आहे इहा टोटली ऑल टुगेदर डिफरेंट आहे। ऐं एतिरो प्रोलॉन्ग जेको थींदी थी वञे उन सां मुल्क में अनारकी पैदा थींदी। ऐं इमरान ख़ान अॼु बि चवंदो थो वठे त हीअ सभु चोर आहिनि। अरे बाबा, ॻाल्हि इहा आहे त तव्हां पंहिंजे माण्हुनि जे ख़िलाफ़ थियूं आहिनि, तव्हांजे ख़िलाफ़ जेके स्कैंडल साम्हूं अचनि था, त तव्हां कहिड़ा खीर मुंहुं धोतल आहियो, तव्हांजा हथ साफ़ न आहिनि। तव्हां फॉरेन फंडिंग केस में जेको आहे त उहे खणा आहियो। त चवण जो मक़सदु त सिर्फ़ु जेको आहे हिक ॿिए खे चोर चवणु
जंहिं तरीक़े सां हिकिड़ा बर्दाश्त जा पेशेंस जा जेके रवैया मटिबा था वञनि ऐं सियासत में जेको आहे गार गंद ऐं एग्रेसिवनेस जेको आहे ॾेखारी पई वञे, जेको तव्हां अॼु शकील साहब बि ज़िक्र कयो, मूंखां रहिजी वई ॻाल्हि त मतीउल्ला जान जहिड़ो हिकिड़ो ऑनेस्ट माण्हू आहे ऐं सभिनी खे ख़बर आहे त हू सभिनी पार्टियुनि सां ईअं ई क्वेश्चन कंदो आहे जीअं कंहिं हिकिड़े गैर जानिबदार जर्नलिस्ट खे करणु घुरिजनि। त उनखे फवाद चौधरी जे तरफ़ां इहो चवणु धमकाइणु त माना हुनजो त ईअं थो लॻे कि रवैयो त ॼणो अञा को मिनिस्टर आहे, इक़्तिदार में इंजॉय थो करे, सभु कुझु करे थो, ऐं बावजूदि हिनजे त ऑर्डर जारी कयो वियो आहे त बाबा तव्हां पंहिंजूं गाॾियूं ऐं पंहिंजा वसीला सरकारी इस्तेमालु न कयो, उहे वापसि कयो, अञा ताईं को करण लाइ तयारु कोन्हे को। त इहे जेके रवैया आहिनि इन में ईअं थो लॻे त ॼणो असुल जेको फ़ैसिलो करण वारो इदारो आहे या धुर आहे उते को प्रॉब्लम आहे, उते इमरान ख़ान जे लाइ बि सपोर्ट मौजूदु आहे ऐं उते जेको आहे त ॿी धुर जे लाइ बि सपोर्ट मौजूदु आहे। त हाणे उन्हनि में इनिशिएटिव वठण जो जेको आहे त उहो दिलि नथो ॿधे त किथे हुनजो नतीजो को वरी अञा ॿी के शकिल में न निकिरे। एजाज साहब, मसइलो पाणी जा हिते आहे। एजाज साहब, शकील साहब अवां खां सवाल कनि पिया। जी एजाज साहब, तव्हां सम्झो था त कुझु जेके कयास रायूं कयूं पियूं वञनि त इमरान ख़ान खे रीलॉन्च करण जी का स्कीम आहे ऐं ॿीहर उनखे आणण जी कोशिशि कई पई वञे, ऐं हीउ सॼो जेको ड्रामो आहे उहो नवाज़ शरीफ़ जो जेको नैरेटिव हुयो उहो नैरेटिव पॉपुलर थी रहियो हो मुसलसल, उनखे कार्नर करण जे लाइ ही जेको तमाशो आहे उहो लॻायो वियो आहे। तव्हां सम्झो था त इमरान ख़ान खे रीलॉन्च करण वारी स्कीम जेका आहे उहा अफोर्ड करे सघे थी हिननि हालतुनि में? ॾिसो, उन्हनि जी ख़्वाहिश त हूंदी, थी सघे थो उन्हनि एफर्ट्स बि वरितियूं हुजनि ऐं ही उन सिलसिले जी कड़ी बि थी सघे थी, पर ॻाल्हि इहा आहे त जेके पाकिस्तान जूं हिन वक़्तु हालतूं आहिनि, अंदरूनी हालतूं, उन में जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी कोशिशि कई वई त हे थोरो घणो जेको ट्रस्ट करे नवाज़ शरीफ़ ऐं जेके उन सां अंडरस्टैंडिंग थियूं ऐं उन सां वाइदा वरी कया विया त सुभाणे इन शइ जी बि गुंजाइश न रहंदी ऐं इहो बयानो अञा मोह कोन्हे, दफ़न न आहे थियो, इहो हर माण्हू जो बयानु आहे ऐं सवाइ जेके चंद आहिनि जिन माण्हुनि खे बेनिफिशरी आहिनि, डायरेक्ट बेनिफिशरी, उन्हनि खां हटी करे बाक़ी आम माण्हू जो मसइलो इहो आहे त वरी इहो बयानो जेकॾहिं उथियो त पोइ बसि पोइ अलाए ख़ैर ई करे ऐं पोइ उहो हिते तंग कोन कंदो ऐं उन सां जेको आहे त जेका सिचुएशन असांजी पाकिस्तान में मौजूदु आहे, क़बाइली इलाइक़नि में आहे, बलोचिस्तान में आहे ऐं इवन सिंध में जेको जहिड़े तरीक़े सां आहे त जेको आहे उन जी कोई बि अहिड़ो नतीजो निकिरी सघे थो जंहिंजो पाकिस्तान नतीजो उहो अफोर्ड नथो करे सघे ऐं ख़ुदा न ख़ास्ता हिन मुल्क जा बुनियाद लुॾी वेंदा। तंहिंजे करे मुंहिंजो ख़्यालु आहे त जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि खे सोचे सम्झी फ़ैसिलो करणु घुरिजे, फौरी तौर ते फ़ैसिलो करणु घुरिजे ऐं मां सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त अदलिया ठीकु आहे, उहो प्रेजुडिस मामिलो आहे ऐं उहो वधीक बहितर सम्झनि था, पर जंहिं तरीक़े सां उते बेंच ठही आहे, जंहिं तरीक़े सां पहिरियों चीफ जस्टिस पहिरें ॾींहुं चयो मां फ़ैसिलो ॿुधायां थो, वरी चऊं सुभाणे ॿुधाईंदुसि, त इहो जेको प्रोलॉन्ग थो कयो वञे इन सां ख़ुदि जेका अनारकी वारी सिचुएशन आहे उनखे हटी थी मिले पई ऐं ज़ाहिर आहे त हिन महिल त इमरान ख़ान या उनजा साथी जेके आहिनि उन्हनि खे फुल प्रोटोकॉल मिलियल आहे ऐं जॾहिं इहे बिना प्रोटोकॉल जे पब्लिक में पहुचंदा त पोइ इहे आलू टमाटर वारा जेको आहे हिननि खे ॿुधाईंदा त तव्हांखे असां छाजे लाइ वोट ॾिनोसीं। शकील साहब, क्विकली जेका एजाज साहब हिन वक़्तु ॻाल्हि करे पियो, हिकु जेको ॿियो असांखे मामिलो नज़र अचे पियो पीटीआई जे हवाले सां, ज़ाहिरा हिकु मतीउल्ला जान वारो मामिलो अॼु असांखे नज़र आयो, सिंध असेंबली में असांखे सूरत हाल नज़र आई, सोशल मीडिया ते मुसलसिल तूफ़ान बदतमीज़ी असांखे हिकु हल्के पारां ख़ासि तौर ते नज़र ईंदी आहे। उनखां अॻु केतिरा ई इन क़िस्म जा मामला साम्हूं अची चुका आहिनि। पंजाब असेंबली में असां ॿ ॾींहं अॻु ॾिठोसीं इन क़िस्म जा मामला नज़र आया, त इहो जेको सियासत में ज़ाहिरा इहो हलंदो रहियो आहे, केतिरे ई अरसे ताईं अरसो थियो आहे पाकिस्तानी सियासत में उनजी शुरूआति थी आहे, पर जेको वधीक इनखे वधायो आहे उन में असांखे पीटीआई नज़र अचे थी ऐं उन में ख़ान साहब जॾहिं चोर ऐं वज़ीर आज़म जी सीट ते वेही इन क़िस्म जी बयानबाज़ी करे थो त उनजा असर हेठि उन जे कारकुन ताईं वञनि था। इन जी अवां बुनियादी तौर ते कारण कहिड़ा पिया सम्झो? पाकिस्तान जी सॼी 73-74 सालनि जी जेका हिस्ट्री आहे, मां सम्झां थो त वागधड़ियुनि जेको ही इमरान ख़ान वारो पीटीआई वारो तजुर्बो कयो आहे, इहो पूरी हिस्ट्री में वर्स्ट खां वर्स्ट तरीन तजुर्बो आहे। हीउ जेको तूफ़ान बदतमीज़ी आहे ऐं हिन जी जेका जंहिं क़िस्म जी तरबियत थी आहे
उन में जेको ही इवन जेके सरकारी इदारा आहिनि उन जो जेको मिसयूज़ करे थो पियो, क़ानूनी तौर ते वज़ीर आज़म न रहियो आहे, पर पीटीवी खे अॼु बि हू इस्तेमालु करे थो ऐं पीटीवी ते ईअं ॻाल्हाए थो जॾहिं यूरोपीय यूनियन जो नालो खणे थो, अमेरिका जो नालो खणे थो, ॼण को हू अपोज़िशन जो लीडर हुजे। अञा उनजो जेको एटीट्यूड अपोज़िशन जॾहिं अपोज़िशन में हुयो, साॻियो सेम जॾहिं प्राइम मिनिस्टर जी ऑफिस एग्ज़िट करे थो पियो त उते बि उनजो एटीट्यूड इन क़िस्म जो आहे। हाणे इन एटीट्यूड सां पूरी दुनिया जे अंदरि पाकिस्तान जी जेका जग रसाई थी आहे, जेके इदारनि जे मथां जेको आहे हुला थी आहे, ख़ासि तौर ते जेको कॉन्स्टिट्यूशन जी वायोलेशन कई पई वञे, उन खां सवाइ जेको पब्लिक सेंटिमेंट्स में हिकिड़ो मज़हब जो जेको कार्ड इस्तेमालु कयो पियो वञे, एंटी अमेरिकन कार्ड इस्तेमालु कयो पियो वञे, रुॻो पंहिंजे मक़सदनि जे लाइ। हीअ जेका ख़त जी ॻाल्हि कई वई, इहा ख़त जी ॻाल्हि जॾहिं ॾिठो हुन त नंबर्स गेम में जेको आहे हुनखे शिकस्त थी रही आहे, त पोइ हीउ ख़त वारो जेको आहे उहो कार्ड इस्तेमालु कयो वियो ऐं हींअर सभु जेको ख़त आहे उनजी टेम्परिंग जेका आहे उहो बि सभिनी जे साम्हूं अची वियो आहे। त मां सम्झां थो हीउ वर्स्ट तरीन जेको आहे एक्सपीरियंस आहे। इन क़िस्म जा एक्सपीरियंस हुननि खे न वरजाइणु खपनि। जीअं एजाज़ साहिबु सही ॻाल्हि कई त हाणे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो को तजुर्बो जेकॾहिं अञा बि न सम्झो वियो त पोइ मां सम्झां थो त इहो सॼो हिन मुल्क जे लाइ नुक़सानकार साबित थींदो। इन खां अवॉइड करणु खपे। नो डाउट, बिल्कुलु। वॾी महिरबानी अव्हां जी एजाज़ साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। पाण वधीक प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं ऐं जेके क़ानूनी मामला आहिनि उन्हनि बाबति बि ॻाल्हाईंदासीं। वक़्तु हिकु ब्रेक जो असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार पाण ज़िक्र कंदासीं जेका सूरत हाल मुल्क अंदरि नज़र अचे पई, उन हवाले सां असांखे हिन वक़्तु फोन लाइन ते जॉइन कयो आहे वाइस प्रेसिडेंट आहिनि पाकिस्तान बार काउंसिल जा मोहतरम जनाब सैयद अमजद अली शाह साहब। शाह साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सर बहुत शुक्रिया प्रोग्राम में ज्वाइन करने के लिए। बताइएगा जो सूरत हाल हम देख रहे हैं एतवार वाले दिन से और अब तक मुसलसल हमें नजर आ रहा है हुकूमत की जानिब से जो कोशिशें की जा रही हैं, जो इक़दामात उठाए जा रहे हैं, उस पर पूरे मुल्क से रद्द-ए-अमल आ रहा है, किस तरह से आप देख रहे हैं? असल में मैं तो एक वकील हूं और हमारी जितनी भी बार एसोसिएशंस और बार काउंसिल्स हैं उनका व्यू भी मैं सामने देख रहा हूं और मैं खुद भी ये समझता हूं कि ये इस वक्त जो गवर्नमेंट कर रही है वो बौखलाहट में हर वो फैसला कर रहे हैं जो गैर कानूनी है, गैर आईनी है और सिर्फ इक़्तिदार के साथ चिमटने के लिए वो तमाम जो हमारी जमहूरी रवायात हैं, जो कानून ने तरीक़ाकार दिया है, उसकी वायलेशन कर रहे हैं। शाह साहब क्या वजह इसकी हो सकती है? ज़ाहिर एक तो जब ये मामलात आते हैं, ज़ाहिर अपोजिशन ने कहा, जैसे आपने जिक्र किया पूरे मुल्क से जो मुख्तलिफ बार्स थी उनकी जानिब से भी रद्द-ए-अमल सामने आया, फिर ये इम्कान था कि जल्दी कोई फैसला आ जाएगा, उस पर भी हम देख रहे हैं कि अब तक मामला चल रहा है सुप्रीम कोर्ट में। दूसरी जानिब हम देख रहे हैं कि मुसलसल इक़दामात हुकूमत उठा रही है। तो बुनियादी तौर पर जो अब तक मामला क्लियर नहीं हो सका उसकी वजह आपको क्या नजर आती है? मैं समझता हूँ कि सुप्रीम कोर्ट को फैसला करने में वाकई जल्दी करनी चाहिए और ये बेस है सारा उस डिप्टी स्पीकर साहब की रूलिंग पे, और उनकी रूलिंग किसी तरह भी वो न जमहूरियत को बका फराम करती है, न आइन के मुताबिक है, न कानून के मुताबिक है, न रवायात के मुताबिक है। उसको जिस वक्त भी सुप्रीम कोर्ट ने स्ट्रक डाउन कर दिया, उसे सेट असाइड कर दिया, तो उसके ऊपर जितना सुपर स्ट्रक्चर बना है उस वाइड ऑर्डर पे, वो सारे का सारा जो है वो गिर जाएगा। कि ये जो इन्होंने असेंबलियां तोड़ दी, जो सदर साहब ने उसके बाद इक़दाम किए, ये सब हालांकि सुप्रीम कोर्ट ने कहा भी है कि ये सब्जेक्ट टू दी ऑर्डर ऑफ द सुप्रीम कोर्ट होंगे, उसके बावजूद गवर्नमेंट किए जा रही है कि एक गलत रास्ते की तरफ उन्होंने कदम उठाया और फिर वहीं पर वो चलते जा रहे हैं, वो रुक नहीं रहे। जिस तरह पंजाब असेंबली में वो कर रहे हैं, जिस तरह से कौमी असेंबली में इस्लामाबाद में उन्होंने किया है, मैं समझता हूँ कि ये मुल्क के लिए बहुत खतरनाक होगा।
शाह साहब, और सुप्रीम कोर्ट को भी जल्दी फैसला करना चाहिए। साथ ही ये भी बताइएगा, ज़ाहिर जो एक हम मुसलसल, जैसे आपने भी जिक्र किया, सीरीज देख रहे हैं, और अगर इस तरह का कोई मामला आया तो ये सारी चीज़ें इनका कोई असर नहीं होगा जो बाद में हुकूमत की जानिब से की गई है। पर दूसरी जानिब ये मामला भी सामने आ रहा है, जैसे आज 100 से ज़्यादा अफराद ने जिनका ताल्लुक सिविल सोसाइटी से था, उन्होंने चीफ जस्टिस साहब को ये ख़त लिखा है कि नज़रिया ज़रूरत को इस्तेमाल ना किया जाए, और उस जानिब इस वक्त खदशात उठ भी रहे हैं और बहुत से लोग उस पर उसका जिक्र भी कर रहे हैं। तो क्या आप समझते हैं कि कोई इस तरह का मामला भी सामने आ सकता है, या फिर हुकूमत की जानिब से जो बात की जा रही है, जैसे फवाद चौधरी साहब ने पहले दिन कहा कि जो रूलिंग है डिप्टी स्पीकर की वो सुप्रीम कोर्ट में उसकी कोई बात नहीं हो सकती, फिर साबिक जो चीफ जस्टिस साहब हैं उनको निगरान वजीर आजम के लिए नामजद कर लिया हुकूमत ने, तो दूसरी जानिब प्रेशराइज भी हुकूमत कर रही है इस मामले पर। देखें, इस तरह से है कि एक तो साबका चीफ जस्टिस साहब को, जिनके अभी 2 साल भी पूरे नहीं हुए, उनको ऑफिस ऑफ प्रॉफिट में बिठाना किसी तरह भी कानून के मुताबिक नहीं, और अदरवाइज भी चीफ जस्टिस जो हमारे साबका चीफ जस्टिस हैं, उन्हें इस किस्म के मुतनाज़ा हालात में वजीर आजम अदरवाइज भी नहीं बनना चाहिए। और उस पे आज हमारे सिंध बार काउंसिल और हाई कोर्ट बार कराची ने रेजोल्यूशन भी किया है। इसके अलावा जो कुछ इस वक्त सुप्रीम कोर्ट में जो केस पेंडिंग है, इसको जितने जल्दी फैसला ये करेंगे उतना मुनासिब होगा। अगर नजरिया जरूरत को दोबारा जिंदा किया गया तो याद रखें कि अदलिया इस वक्त बहुत बड़े इम्तिहान में से गुजर रही है। इस वक्त ये जो 5 जजेस बैठे हुए हैं, इनको पता होना चाहिए कि हमारी अदलिया के ज्यादातर हमारे जो अदलिया की हमारी तारीख है वो स्याह सफात की लिखी हुई है। रोशन सफात में या सुनहरी अरूप में बहुत कम लोगों की जजमेंट्स जो है वो लिखी हुई हैं। जैसे कि हमारे अभी जज साहब मकबूल बाकर साहब रिटायर हुए हैं, वो एक ऐसा दरख्शा सितारा है जिसको क्या मतलब हम अपनी तारीख में एक रोशन नाम से याद रखेंगे। इसी तरह इस वक्त जो जजेस बैठे हैं, इन पर भी बहुत बड़ी आजमाइश है। अगर इन्होंने नजरिया जरूरत के तहत फैसला किया तो ये एक ऐसा रास्ता बना देंगे कि आइंदा कोई भी हुकूमत जो है, जिस वक्त भी वो अपनी अक्सरियत खोएगी तो उनका स्पीकर जो है वो कुछ भी फैसला कर देगा और हम कहेंगे कि जी ये ठीक है। मतलब प्राइम मिनिस्टर बिल्कुल असेंबली डिसॉल्व कर सकता है, उसके पास अख्तियार है, लेकिन एक ऐसा प्राइम मिनिस्टर जिसके पास अक्सरियत ही नहीं थी, वो किस तरह से एज अ प्राइम मिनिस्टर कोई इतना बड़ा फैसला कर सकता है कि असेंबली डिसॉल्व कर। मतलब अगर उनके खिलाफ अदम एतमाद की तहरीक को डिसमिस भी कर दिया स्पीकर ने, उसके बावजूद भी वो ऐसा प्राइम मिनिस्टर था जिसके पास अक्सरियत का, ऐवान की अक्सरियत की का हमायत हासिल नहीं थी उसे, तो उससे इतने बड़े फैसले वो कर ही नहीं सकता था। फिर भी तो अदलिया भी हमारी जो है उस पर इस वक्त बहुत बड़ी आजमाइश है। बिल्कुल बिल्कुल सर, बिल्कुल कर रहे हैं कि वो नजरिया जरूरत के मुताबिक कोई फैसला नहीं करे। सर लाइन पर ही रहिएगा। आइन के मुताबिक शकील साहब अवाम ॿुधाए जो शाह साहब जेको ज़िक्र कयो सूरत हाल जे हवाले सां, ज़ाहिरा सॼे मुल्क मां इन क़िस्म जो रद्द अमल ई अचे पियो, हिन वक़्तु सॼी क़ौम जूं नज़रूं सुप्रीम कोर्ट ते आहिनि। अवां मजमूई तौर ते कीअं पिया ॾिसो, ज़ाहिरा ॿिन्ही तरफ़नि खां ॻाल्हि थिए पई, ऐं अगरि मामिलो इलेक्शंस तरफ़ वियो त उन सां मजमूई तौर ते मुल्क खे नुक़सानु कहिड़ो थींदो? मां सम्झां थो त हीअ जेका अनकॉन्स्टिट्यूशनल प्रैक्टिस जारी आहे, माज़ी में भी इन क़िस्म जी प्रैक्टिस जारी रही आहे, पर हीअ जेका ड्यू टाइम ते टेवियन में इलेक्शन थियणी हुई, उन खां पहिरें प्राइम मिनिस्टर जेको आहे गैर कानूनी तौर ते, गैर आइनी तौर ते जेको असेंबली टोड़ियूं आहिनि, मां सम्झां थो हिकिड़ो फैक्टर इहो बि आहे त जस्टिस फाइज़ ईसा साहब जेको आहे उहो टेवियन जो जेको टेन्योर आहे उनमें सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस थींदो, ऐं उहे धुरियूं जेके नथियूं चाहिनि त इलेक्शन फ्री एंड फेयर थिए, मां सम्झां थो उहे चाहिनि थियूं त बिफोर इलेक्शन कराए ऐं पंहिंजी पसंदि जो जेको आहे उहो सेटअप आणिजे, ऐं ॿीहर जेका री लॉन्चिंग जेका स्कीम आहे इमरान ख़ान जे हवाले सां, उनमें कंहिं हद ताईं उहो इरादा नज़र अचनि था पिया। त इन क़िस्म जो जेको हिन वक़्तु जेकॾहिं लॉ ऑफ नेसेसिटी डॉक्ट्रिन जेको आहे ॿीहर उनखे
जीआरियो वेंदो त इहो पूरे मुल्क जे लाइ रियासत जे लाइ नुक़सानकार थींदो ऐं वरी बि इहो असां बार बार चऊं था त कॉन्स्टिट्यूशन मौजूदु आहे, कॉन्स्टिट्यूशन खे फॉलो कयो वञे, डिले टैक्टिस जेको आहे उहो उन खां अवॉइड कयो वञे, जेतिरो जल्द थी सघे ही आइनी बहरान जेको आहे उहो जेकॾहिं असां उनखे कॉन्स्टिट्यूशन खे फॉलो कंदासूं ऐं आइन खे साम्हूं रखी फ़ैसिला कंदासूं त इहो जेको डिले टैक्टिस आहे, जेको आइनी बहरान आहे उहो ख़तमु थी सघे थो। उन सां पॉलिटिकली स्टेबिलिटी ईंदी ऐं पॉलिटिकली स्टेबिलिटी ईंदी त उन सां इकनॉमिकल स्टेबिलिटी ईंदी। जेकॾहिं आइनी बहरान लॉ ऑफ नेसेसिटी जे वर चढ़ी वञे थो, डॉक्ट्राइन जे वर चढ़ी वञे थो त उन सां पॉलिटिकली अनस्टेबिलिटी थींदी ऐं इकनॉमिकल क्राइसिस जेको आहे अञा वधीक तेज़ थींदो ऐं मजमूई तौर ते इहो मुल्क ऐं रियासत जे लाइ नुक़सानकार थींदो। शाह साहब, आप इस पर अपनी राय दीजिएगा। ज़ाहिर जैसे जिक्र किया शकील साहब ने जस्टिस काजी फायज ईसा साहब का, सबसे पहले ख़त उन्होंने लिखा था चीफ जस्टिस साहब को जब ये मामला सामने आया था और अपोजिशन ने भी इस ख्वाहिश का इजहार किया था कि उनको शामिल किया जाए। फारूक एच नायक साहब ने उसका जिक्र भी किया था जिस पर ज़ाहिर रिमार्क्स सामने आए थे। पर जो मामला इस वक्त तक चल रहा है, आप कितने पुरुम्मीद हैं कि आइन पर अमल दरामद होगा? ना ये हुकूमत का मामला है, ना अपोजिशन का मामला है, और जहां से शुरुआत हुई थी वहीं से ही उस तरह का फैसला आएगा जैसे आपने जिक्र किया डिप्टी स्पीकर की रूलिंग के हवाले से। ऐसा है कि वो जो फारूक एच नायक साहब ने फुल कोर्ट की इस्तदा की थी बिल्कुल इनिशियल स्टेज पे, वो इसलिए उन्होंने की थी कि इससे पहले जितनी भी असेंबलीज डिसॉल्व हुई हैं और उनके खिलाफ जिस वक्त उस रेजोल्यूशन के खिलाफ पिटीशंस आई तो उन्हें फुल कोर्ट ने सुना है। मतलब 93 में भी 97 में भी जब भी वो आई है तो वो फुल कोर्ट ही उसको सुनती रही है। उस बुनियाद पे उन्होंने कहा था, चीफ जस्टिस ने कहा कि अगर आपको हम पे एतमाद नहीं, तो उन्होंने कहा हमें आप पे एतमाद है, एतमाद का हमें वो नहीं है कि मसला, हम तो ये कह रहे थे कि फुल कोर्ट अगर सुने तो। लेकिन मैं ये समझता हूँ और मुझे तवक्को है कि अभी तो ये मतलब 90 की दिहाई नहीं है। अब जिस हालात में इस वक्त हम बैठे हुए हैं इस मुल्क में, एक एटमी ताकत है, एक इतना बड़ा मुल्क है जिसका एक आइन है, उसमें तमाम इदारे बने हुए हैं, अगर वहां पर आज मतलब हम तवक्को करते हैं कि ये 5 जजेस जो हैं ये कानून और आइन के मुताबिक फैसला करेंगे, नजरिए जरूरत के मुताबिक नहीं करेंगे। और अगर इन्होंने किया तो ये हमारे मुल्क की बहुत बड़ी बदनसीबी होगी, बदकिस्मती होगी, और ये हमारे मुल्क जो जिसे कहते हैं ना कायम रहना उसके लिए मुश्किल हो जाएगा, उसकी बुनियादें हिला देंगे अगर इन्होंने अभी भी नजरिया जरूरत को फैसला किया। बहुत शुक्रिया आपका शाह साहब प्रोग्राम में वक्त देने के लिए। शकील साहब बड़ी मेहरबानी ज्वाइन करण जे लाइ। जेका सूरत हाल नज़र अचे पई, जीअं शाह साहब ॿुधायो त ज़रूरत आहे इन ॻाल्हि जी त आइन ते अमल दरामद थिए, नज़रिए ज़रूरत बाबति जेके ॻाल्हियूं हलनि पियूं उन खे वरी न वरजाए वञे मुल्की तारीख़ में, इन में ई मुल्क जी मजमूई तौर ते बक़ा आहे। ॿिए पासे असांखे नज़र अचे थो PTI मुसलसल सीरीज़ में गैर कानूनी कदम हिन वक़्तु खणी रही आहे। इन से प्रोग्राम जो पंहिंजी ॼाणी त पोइ तो पंहिंजे मेज़बान मेराज भी ॾींदा इजाज़त अलावा।